बी अहम ख़बर है नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं त सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल रते देरो शिकारपुर रोड जो इफ़्तिताह करे छॾियो आहे। सिंध में का बि तब्दीली नथी अचे, इहो चवणु आहे इमरान इस्माइल जो वधीक चवणु आहे त PTI हुकूमत 5 साल मुदो पूरो कंदी। इमरान ख़ान कंहिंखे बि NRO न ॾींदो। सिंध में गवर्नर राज जूं ॻाल्हियूं रुगो मीडिया ते ॿुधां पियो। मुख़ालिफ़ धुर गवर्नर राज जूं ॻाल्हियूं करे ॾफेड़ पखेड़े पई। इमरान ख़ान मुल्क जो पैसो लुटींदड़नि खे न छॾींदो। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं शिकारपुर मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद ॼामड़ो असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी रशीद, इन हवाले सां वधीक कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल अॼु शिकारपुर पहुची कोटड़ी खां रावलपिंडी ताईं ठहंदड़ नेशनल हाईवे जे मनसूबे सां अॼु 3 फेज़ जो जेको अॼु इफ़्तिताह कयो। तव्हांखे ॿुधायां त 3 फेज़ में रतो देरे खां शिकारपुर इंडस हाईवे ते 43 किलोमीटरनि ते 5 अरब रुपयनि जी लागत सां अॼु वारे मनसूबे जेको सॻे बुनियाद रखियो वियो आहे, जंहिंमें रतो देरे खां शिकारपुर ताईं ठहंदड़ हिन रोड खे 2022 ताईं मुकमल कयो वेंदो। ऐं तव्हांखे वधीक ॿुधायां त गवर्नर सिंध जे शिकारपुर अचण ते सखर खां शिकारपुर ईंदड़ रोड ते पुलिस ऐं रेंजर्स जा अटाला बीहारिया विया हुआ ऐं ॿिए पासे सखर ऐं खानपुर वेंदड़ बाईपास रोड जेको उनखे मुकमल तौर सील कयो वियो हो ऐं ईंदड़ वींदड़ ट्रैफिक खे मुअत्तल कई वई। ऐं वधीक तव्हांखे ॿुधायां त गवर्नर सिंध जॾहिं उते स्टेज ते पहुतो, जेका इफ़्तिताही तकरीब कई, उन में कंहिं बि सहाफ़ीअ खे सवाल करण जी इजाज़त न हुई ऐं शिकारपुर जे मुख़्तलिफ़ सहाफ़ीन सिंध जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते उन्हनि खां ॻाल्हाइण जी कोशिशि कई, पर उहो मुआज़रत करे उनखे जवाबु ॾेई उतां हलियो वियो। जी अच्छा रशीद, इहो ॿुधाइजो त छा मामिलो हुयो, छाजे करे जेको आहे सो गवर्नर खां सहाफ़िन खे सवाल करण जी इजाज़त न हुई? इंतिज़ामिया जेकी आहे, ऑर्गेनाइज़ेशन कमेटी जेकी हुई तकरीब जी, छा उन हवाले सां को उन्हनि मौक़िफ़ ॾिनो आहे? पर हुनमें कोई मौक़िफ़ ॾिनो त मसइलो इहो त वफ़ाक़ ऐं सिंध में अॻे हिकिड़ो टकराव हलंदो आहे। हीउ वफ़ाक़ जो नुमाइंदो हुयो ऐं जंहिंमें सिंध जा काफ़ी इशूज़ हुया, सिंध जा मसइला हुया, जेकी सहाफ़ी उनजी नुमाइंदगी करण अॼु हुते पहुता त अॼु वफ़ाक़ जो नुमाइंदो जॾहिं सिंध पहुतो आहे त इन रोड जी इफ़्तिताही तकरीब जे हवाले खां जेकॾहिं मुख़्तलिफ़ इशूज़ ते बि ॻाल्हि ॿोल कजे त पर हुन कंहिं बि सुवाल खां ॾियण खां जवाबु ॾियण खां लाचारी ॾेखारी। ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी इन हवाले सां अपडेट करण जे लाइ।